करमपुर में जावेद ट्यूशन सेंटर तरफां 1 दिसंबर टोपी अजरक सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां उस्ताद जावेद उस्मान बिजाणी जी ज़ेर निगरानी में तकरीरी प्रोग्राम ऐं रैली कढी वई। प्रोग्राम जो आवाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। सेंटर जे ॿारनि सलमान जावेद बिजाणी, फ़ियाज़ अली गोनियो, वसीम जावेद बिजाणी, इज़हार अकबर समेजो, मसरूर जावेद बिजाणी, बाबर अली चातर, फलक जावेद बिजाणी, इतबार अली बिजाणी ऐं ॿिनि पुरजोश तकरीरूं पेश कयूं। प्रोग्राम जे मेहमान मुखी नानक राम गेहाणी, साफ़ी शाहिद हुसैन नसीरानी, सेठ एजन लाल गेहाणी, अवैस पावर, सोहेल अहमद सूमरो, अब्दुल अलीम पावर, रियाज़ अली शेख सकाफ़ती तकरीरूं पेश कंदड़ सेंटर जे ॿारनि खे सिंधी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया। बेतरफ़ सकाफ़ती प्रोग्राम जी पुॼाणी खां पोइ टाउन ऑफिस करमपुर खां बेग चौक ताईं सिंधी क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सकाफ़ती रैली कढी वई। हर तरफ़ टोपी अजरक जा तिजला, सॼो शहर सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ करमपुर। मां सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ पीर मल्हाए, मां सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ पीर मल्हाए, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए, तुंहिंजो जीजल खीर मल्हाए, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए, तुंहिंजो जीजल खीर मल्हाए, सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए, सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए। पढ़बी तस्वीर तो मोहब्बत कदह न घटबी, कमुनीदा तू सब बखजी, भली सिर्फ वने ही कटजी, सिर मां बिगड़ल जायुदारी, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए, मां सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए, मां सिंधू जी सजाए तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए। धरती जो ॾोहारी कंदो हर को उन खां बेज़ारी, असां बेशक सिंधवा बारी, असां पोइ त सभई हारी, था आणण चाहियूं बहारी, तुंहिंजा पर में बाग
तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाए सिंध लय लड़े नथो जो सिंध लय करे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे नथो जो सिंध लय लड़े नथो जो धिजल लय करे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे जो सच इन्हीअ तां सड़े सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे
छॾे वञ सो सिंध मां